निशानी आहे जेके वाइदा करे ऐं वरी वाइदे खे तोड़ण वारा आहिनि, इहा निफ़ाक़ जी निशानी आहे। माण्हू मुनाफ़िक़ आहे। जॾहिं वाइदो कयो त उन वाइदे खे पूरो करे ॾेखारींदा कयो। मदीने वारे साईं फरमायो फमा कान इस्तिग़फ़ार इब्राहीम लिअबीहि इल्ला अन मौइदतिन वअदहा इय्याहु, बल्कि अल्लाह जो क़ुरान आहे। ऐं इब्राहीम जो पंहिंजे पीउ लाइ माफ़ी घुरणु सिर्फ़ उन वादे ख़ातिर हो जो उन सां वाइदो कयो हुयो। अल्लाह ताला जे नबी इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ सां हिकिड़ो वाइदो कयो हुयो। चाचो हुयसि जंहिंखे क़ुरान मजीद में अबी जो लफ़्ज़ ॾिनो आहे। चाचो बुत तराश हुयो, सत तराश हाज़र बुत ठाहींदो हुयो, बुतनि जी तराशगीरी कंदो हुयो, मूर्तियूं ठाहींदो हुयो। पर हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम हिकिड़ो हुन सां वाइदो कयो हुयो उनजी मग़फ़िरत जी दुआ जे लाइ। हुन निपायो पालियो वॾो कयो पंहिंजे वाइदे खे हिकिड़े गैर मुस्लिम जे लाइ, बेईमान जे लाइ वाइदो वफ़ा करण जे लाइ दुआ घुरी ॾेखारे। अल्लाह मना कई तंहिं बावजूद दुआ घुरी ॾेखारे। वज़कुर फिल किताब इस्माईल इन्नहु कान सादिक़ल वअद व कान रसूलन नबिय्या। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए ज़िक्र कर महबूब इस्माईल अलैहिस्सलाम जो क़ुरान मजीद में उहो इस्माईल जेको सच्चो ऐं वाइदे निभाइण वारो नबी हुयो। अल्लाह जो मोकिलियल वाइदा निभाइण वारो रसूल हुयो। नबीयनि जी ख़सलत आहे जेके वाइदा निभाइनि था, इहा नबीयनि जी ख़सलत आहे। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अस्समाउ मुनफतिरुन बिही कान वअदुहु मफ़ूला। अल्लाह पंहिंजी ज़ात जे बारे में तो फरमाए आसमान फाटी पवंदो उन ॾींहं जे सदमे खां, ऐं अल्लाह जो जेको वाइदो थियल आहे सो पूरो थी रहंदो। रब जेके वाइदा कया आहिनि अल्लाह पंहिंजा वाइदा पूरा कंदो। अल्लाह तो फरमाए जॾहिं मां अल्लाह पंहिंजो वाइदो वफ़ा थो कयां त तव्हां मोमिन पाना पंहिंजा वाइदा पूरा करे ॾेखारींदा। आयतुल मुनाफ़िक़ सलासुन, नबी साईं फरमायो मुनाफ़िक़ जूं टे निशानियूं आहिनि। टई निशानियूं जंहिंमें हुजनि उहो कट्टो मुनाफ़िक़ आहे। टिनि मंझां का हिकिड़ी आदत हुजे उनजो मतिलबु आहे त उन में का न का निफ़ाक़ जी निशानी आहे। टे निशानियूं कहिड़ियूं? साईं जन फरमायो इज़ा हदस कज़ब, जॾहिं ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो। इज़ा वअद अख़लफ़, जॾहिं वाइदो कंदो त उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो। व इज़ा अतुमिन ख़ान, जॾहिं अमानत ॾिनी वेंदसि त उन में ख़यानत कंदो। इहा मुनाफ़िक़ जूं निशानियूं आहिनि। वाइदो वफ़ा न करे इहो मोमिन न सॾाए। वाइदनि पूरनि करण वारो ईमान जी निशानी रखण वारो आहे। मुंहिंजा दोस्तो, वाइदो करणु मुंहिंजा मुर्शिद पर साईं था फरमाइनि त ककरनि वांगुरु आहिनि, ऐं वाइदो निभाइण वरी मींहं वसण मिसल आहे। जेको माण्हू वाइदो कंदो हुनजे लाइ अल्लाह ताला रहमत जी वॾी बरसाति वसाए छॾींदो आहे। वाइदे बिना निभाइण जे बिला सबब दुश्मनी वांगुरु आहे। दिल पर फरमाए जेको वाइदो नथो पाड़े इहो पंहिंजे हुन दोस्त सां, पंहिंजे अज़ीज़ सां जंहिंसां वाइदो कई गोया के ज़ाहिरी दुश्मनी थो ॾेखारे पियो। इहो हुनजो दुश्मन आहे, ख़ैरख़्वाह न आहे। वाइदे खे वफ़ा करणु ईमान वारनि जी निशानी आहे। ऐं साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो मल्ला अहद लहू ला दीन लहू। जे माण्हू वाइदो पूरो न कयो उन गोया के पंहिंजो दीन ई छॾे ॾिनो, उनजो को दीन ई न आहे। जेके वाइदा ख़िलाफ़ी करण वारा आहिनि उहे बेदीन आहिनि। मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे दीन सां उन्हनि जो को लाॻापो न आहे। उन्हनि पंहिंजो दीन छॾे ॾिनो आहे। मतिलबु आहे दीनदार उहे आहिनि जेके पंहिंजे वाइदे खे पूरो करे ॾेखारींदा। मुंहिंजा दोस्तो, जॾहिं कंहिंसां कंहिं कम में, ॻाल्हि ॿोल में, कंहिं मामले में वाइदो कयो त पोइ पको वाइदो न कयो, सफ़ा वाइदो, या त वाइदो पूरो करे ॾेखारियो। पंहिंजो जेकॾहिं कसम खयव, वाइदो कयव, उहो पूरो करे ॾेखारियो। हुनजे लाइ दीन इस्लाम असांखे सेखारियो आहे त वाइदे करण जे बजाए माण्हू सां इहो वाइदो कयो, इस्लामी वाइदो आहे इंशा अल्लाह। को माण्हू चयो ईंदासीं, चयो इंशा अल्लाह तुंहिंजी दावत ते ईंदासीं। हे मामिलो पूरो कंदे, हा न इंशा अल्लाह। इंशा अल्लाह जी माना आहे जेकॾहिं अल्लाह चाहियो। अब इंसान कमज़ोर आहे, इंसान कमज़ोर आहे, ज़ईफ़ पैदा कयो वियो आहे। थी सघे थो तव्हां कंहिंखे वक़्तु ॾियो ऐं तव्हां कंहिं मामले में फासी वञो, कंहिं मामले में न पहुची सघो, पोइ उहो जेको वाइदो तव्हां कयो उहो त वाइदो ख़िलाफ़ी थी वई। मदीने वारे साईं फरमायो तव्हां इंशा अल्लाह चवंदा कयो, इंशा अल्लाह तव्हांखे उहो इंशा अल्लाह चवणु तव्हांजे उन कम में पूराए जो सबबु बणिजी वेंदो। इंशा अल्लाह ज़रूरु चवंदा कयो। हर कम खां अॻु में ईमान वारे जी निशानी आहे इंशा अल्लाह चवंदो। इंशा अल्लाह चवणु माना पंहिंजो मामिलो अल्लाह जे हवाले करे ऐं रब ज़रूरु मदद फरमाईंदो। हज़रत साईं हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदा आहिनि लतीफ़ो।
सो हिकिड़ो हमरा हुजे सो घोड़ो वठण पियो वञे बाज़ार मां घोड़ो वठण वियो सो रस्ते में हिकिड़ो बुज़ुर्ग मिलियो सवाल किथे थो वञी चई घोड़ो वठण थो वञा घोड़ो वठण थो वञी हा घोड़ो चए त इंशाअल्लाह घोड़ो वठी ईंदुसि जी इंशाअल्लाह वरी छा जो खीसे में पैसा पिया आहिनि मार्केट में घोड़ो बीठो आहे जो पैसा ॾींदुसि घोड़ो त आहे मोटी ईंदुसि हाणे इंशाअल्लाह चवण जी मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे उन फ़क़ीर खे ईअं झिणके अॻियां हलियो मार्केट में जो पहुतो पीढ़ीअ में घोड़ो वठण जे लाइ वियो पसंदि कयईं घोड़ो खीसे में जो हथ हणे त को लले जो खीसो कटे हलियो पैसा केरु खणी हलियो विसरियो पोइ सखड़ो ख़ाली वापसि मोटी आयो रस्ते में वो साॻियो फ़क़ीर वरी मिलियसि बुज़ुर्ग अबा ॾे ख़बर घोड़ो वरितई चई हा साईं पोइ इंशाअल्लाह वियुसि मार्केट में इंशाअल्लाह पोइ घोड़ो ॾिठमि इंशाअल्लाह पोइ घोड़ो पसंदि कयो पोइ साईं इंशाअल्लाह घोड़े जे लाइ खीसे में हथ ॾियो वेठा पैसनि जे लाइ इंशाअल्लाह घोड़े जा पैसा केरु चोरी करे अव्वल हिकिड़ो दफ़ो इंशाअल्लाह चङी अल्लाह जो कमु करे ॾेखारियो इंशाअल्लाह न चवण गुरूर ऐं तकब्बुर जी निशानी आहे माना माण्हू पंहिंजो पाण ते भरोसो थो करे मां मुंहिंजी सलाहियत आहे मूं में कुवत आहे न इंशाअल्लाह चओ वाइदे करण जी जॻह ते इंशाअल्लाह चवंदा कयो अल्लाह ताला तव्हांजे उन मामले खे ज़रूर पूरो करे ॾेखारींदो जेको वाइदो टोड़े पक्को वाइदो करे हिकिड़ा त कचहरी में इत्तिफ़ाक़न वाइदा थींदा आहिनि हिकिड़ा वाइदा फ़ैसिलनि में कया वेंदा आहिनि जेकॾहिं को वाइदो टोड़े थो त उनजो कफ़ारो 3 ॾींहं रोज़ा रखणा जेकॾहिं को कसम टोड़े थो वाइदो टोड़े थो त शरीयत में उनखे 3 ॾींहं रोज़ा रखणा पवंदा या हिकिड़ो गुलाम आज़ाद करे या 10 मिस्कीननि खे मानी खाराए तॾहिं उनजो गुनाह हलंदो न त क़यामत जे ॾींहुं उनजो पुछाणो थींदो इन खां सुठो आहे त या त पक्को वाइदो कंदा न कयो या त सचा मुस्लमान थियो ईमान वारा थियो जॾहिं वाइदो कयो दुनिया हिक खां हिक पासे थी वञे ईमान वारो पंहिंजे वाइदे खां कोन फिरंदो आहे पंहिंजो वाइदो पूरो करे ॾेखारियो अल्लाह ताला शाह ईमान वारो बणाए असांजे सीननि खे ईमान सां मालामाल फरमाए निफाक़ जी बुरियुनि आदतुनि खां अल्लाह असां सभिनी मुस्लमाननि खे शाल महफूज़ फरमाए हिकिड़ो दफ़ो फातिहा शरीफ़ पढ़ो फ़क़ीर रोशन जी भाण जी वफ़ात करे वई आहे उन जी साल सवाब का सभु हंधि शरीफ़ पढ़ो No.